ख़बर शामिल कयूं था ठरी मिरवा खां बाअसर पुलिस एहलकार जे ज़ुल्म ऐं ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़े करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो प्रेस क्लब ठरी मिरवा आॾो एहतजाज कंदे ॻोठाणनि मोहम्मद सिद्दीक़ चनो, ग़ुलाम रसूल चनो, भले ॾिनो चनो, माशूक चनो, मुनवर चनो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर पुलिस एहलकार लियाकत दस्ती असांजी ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त जहिड़े फ़साद लाइ पिणु तयारु आहे, जॾहिं त कोर्ट तरफ़ां उहा ज़मीन असांखे मिली आहे। बाअसर पुलिस एहलकार अचण वञण जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। बाअसर पुलिस मुलाज़िम हुजण करे ठरी मिरवा पुलिस बि को एक्शन वठण लाइ तयारु कोन आहे। हुन SSP खैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।